उहो अल्लाह जो बानो जेको अल्लाह जे भव जे करे रोई वेठो। हुजूर सजन फरमायो इहो भी क़यामत जे दिहाड़े अल्लाह जे अर्श जे पाछे जे हेठां बीहंदो। अल्लाह जे दरवाजे ते मोटी अचो। अल्लाह ॾाढो करीम आ, अल्लाह ॾाढो करीम आ, अल्लाह ॾाढो करीम आ। तू चवे थो त अल्लाह ॿुधे नथो, अल्लाह चवे थो मांखे को सॾे ई नथो। मोटी अल्लाह जे दरवाजे ते ऐं सॾ जे लाइक़ उन जी ज़ात। कंहिंखे सॾबो? बुलंद आवाज़ सां कंहिंखे सॾबो? रब तो फरमाए उदूनी अस्तजिब लकुम, ओ मुंहिंजा बंदा मांखे सॾु कजाए त मां अल्लाह तोखे जीअ सां जवाब ॾींदुमि। तोखे बि सॼो भला कॾहिं कॾहिं वरी कुझु ॿियनि खे बि पाड़े वारा त असांखे मथो खाई वेंदासीं, पोइ त बिरादरियूं टुटी वेंदियूं, चवंदा तूं बि वहाबी थी वए। रब तो फरमाए वला तदू मिन दूनिल्लाहि मा ला यनफउका वला यज़ुरुका फइन फअलता फइन्नका इज़म मिनज़ ज़ालिमीन। अल्लाह तो फरमाए मुझा बाना माखो सवा देखे न सड़ जाए, छो त ॿियनि जे हथनि में न नफ़ो थी न नुक़सान थी। जेकॾहिं ॿियनि खे सॾींदे त ज़ालिमनि मां बणिजी वेंदे। सॼो क़ुरान भरियो पियो आहे त हिकिड़े अल्लाह खे सॾियो। अॼु वाइदो कयो त हिकिड़े अल्लाह खे सॾींदासीं। सभिनी नबीअनि अल्लाह खे सॾियो, सभिनी वलीअनि अल्लाह खे सॾियो, सभिनी सहाबिन अल्लाह खे सॾियो। हज़रत आदम जी दुआ क़ुरान में लिखी पई थी। सभिनी जो बाबो पहिरियों इंसान है, पहिरियों नबी रब जे दर ते हथ झलियो बीठो आहे। चेतो रब्बना ज़लमना अनफुसना व इन लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्ना मिनल खासिरीन। हजरत नूह नबी जे 950 साल अल्लाह जी बानप कई आहे, रब जे दीन जी तबलीग कई आहे। उहो भी अल्लाह जे दरवाजे ते हथ झलियूं बीठो थी। चेतो इल्लबनी मिन अहली व इन वअदकल हक़ व अंत अहकमुल हाकिमीन। हजरत यूनुस नबी टिन ऊंदाहिन में आ, तभी अल्लाह के तो सॾे। रात जी ऊंदाही, समुंड जी ऊंदाही, मच्छीअ जे पेट जी ऊंदाही, तभी अल्लाह के तो सॾे। चेतो ला इलाहा इल्ला अंत सुब्हानक इन्नी कुन्तु मिनज़ ज़ालिमीन। बिनी जहाननि जो सरदार नबी मिठो मोहम्मद करीम साईं भी हिकिड़े अल्लाह के तो सॾे। मुंहिंजे साईं जी दुआ भी क़ुरान में लिखी पई थी। मुंहिंजो साईं रब जे दर ते हथ झलियो बीठो आहे ऐं दुआ थो घुरे। ऐं मुंहिंजो साईं तो फरमाए रब्बना आतिना फिद दुनिया हसना व फिल आखिरति हसना व क़िना अज़ाबन नार। सॼो क़ुरान इन आयतुनि सां भरियो पियो आहे त हर हाल में हिकिड़े अल्लाह खे सॾ कयो। मुंहिंजा मोहतरम दोस्तो, तौहीद और रिसालत कॉन्फ्रेंस जे हवाले सां अॼु असांखे इहो अहद करणु खपे त असां अल्लाह सां कंहिंखे भाङे भाईवार न कंदासीं, अल्लाह खां सवा ॿिए खे न सॾींदासीं, अल्लाह खां सवा ॿिए जे आॾो न झुकंदासीं ऐं असां पंहिंजी ज़िंदगी अल्लाह जे महबूब नबीअ जे तरीक़े जे मुताबिक़ गुज़ारींदासीं। माण्हुनि त पंहिंजा नवां नवां तरीक़ा ठाहिया आहिनि। मुला बि थी पिया आहिनि खोड़, वरी मौलवियुनि जूं डिज़ाइनियूं बि पंहिंजूं पंहिंजूं थी पयूं आहिनि। माण्हू वीचारा मुंझी पिया आहिनि त असीं काॾे वञूं, कंहिंजे निरड़ ते लिखियल त कोन्हे। असां इहो था चऊं त अल्लाह जे क़ुरान ते सभिनी जे अक़ीदनि खे भेटायो। जिन जो अक़ीदो क़ुरान जे मुताबिक़ उहो हक़ ते, ऐं जिन जो अक़ीदो क़ुरान जे उबतड़ उहो ना हक़ ते। यार त हाणे माण्हुनि खे क़ुरान मेड़ था कनि त वहाबियुनि जे जलसे ते न वञो भाई, छिटे कुते जी गिग अथव, चिंबड़ी पवंदव।
असां वटि छिते कुत्ते जी गिग न है। अल्लाह ॼाणे थो असां वटि अल्लाह जे पाक क़ुरान जे माखीअ जूं नहरूं आहिनि। जेको हिकु दफ़ो हिन क़ुरान जो मज़ो चखंदो न मुशरिक थींदो न बिदती थींदो। ये मेला ठेला अब केरनि पियो कहिड़े घर सां आहिनि हमरा हिकिड़े हमरा चयोसीं जेकॾहिं तव्हां सभिनी बुज़ुर्गनि खे पीरनि फ़क़ीरनि खे मञो था पोइ मेलनि ते छो न वेंदा आहियो? पोइ तव्हां कॾहिं कलंदर जे मेले ते विया आहियो? मां चयो चुक वॾी पकड़ी थी। मां चयो तोखे कंहिं चयो आहे त मेला हण? जेकॾहिं अलाह साईं चयो आहे त मां गॾियो हलियां। जेकॾहिं हुज़ूर साईं जो हुकुम आहे त बुज़ुर्गनि जे क़बरुनि ते मेला हणो त बि गॾियो हलाए। जेकॾहिं इमामनि सगोरनि तोखे चयो आहे त बि मां गॾियो हलाए। तोखे चयो कंहिं आहे भित ॻाल्हाए जो यार ॻाल्हाए। मां चयो भला कलंदर ते 3 ॾींहं लॻंदी आहे धमाल, पोइ 3 ॾींहं फ़क़ीर हुते क़ुरान पढ़ंदा आहिनि न। मां ॻाल्हि त ॿुधायो तव्हां में को अहिड़ो माण्हू आहे? सोचे जवाब ॾिजो। तव्हां में को अहिड़ो माण्हू आहे जेको चवे त मां पंहिंजे बाबे खे बख़्शराइण घुरां थो अल्लाह साईं खां, इन जे करे मां पंहिंजे पीउ जे क़बर ते जलाल जो राग थो करायां? अब ॻाल्हायो, मुंहिंजी ॻाल्हि कोन सम्झव? अहिड़ो को माण्हू तव्हां वटि आहे जेको चवे त मां बाबे खे बख़्शराइण जे लाइ बाबे जे क़बर ते जलाल जो राग थो करायां? अब को आहे? ॻाल्हायो छो नथा? अब को आहे जेको पंहिंजे पीउ जे बख़्शराइण जे लाइ पंहिंजे पीउ जे क़बर ते जलाल जो राग कराए? अब को अहिड़ो आहे जेको चए त मां बाबे खे बख़्शराइण जे लाइ बाबे जे क़बर ते रुबीना देगड़ी न चढ़ाईंदुसि? अब आहे को? ॿुधायो। को अहिड़ो आहे जेको चवे त मां बाबे खे बख़्शराइण जे लाइ बाबे जे क़बर ते खदड़ा नचाईंदुसि? अब को आहे? ॾाढियां ॻाल्हायो न। को अहिड़ो तव्हां में आहे जेको चए त मां बाबे खे बख़्शराइण जे लाइ बाबे जे क़बर ते मां रिछ कुते जी बछ कराईंदुसि? को अहिड़ो आहे जेको चवे त मां बाबे खे बख़्शराइण जे लाइ बाबे जे क़बर ते कुकरनि जी मेल कराईंदुसि? त पोइ अॼु मेलनि ते छा थो थिए? इश्तिहार था छपजनि, अख़बारुनि में इश्तिहार था अचनि। अची वियो उभन शाह जो मेलो, रिछ कुते जी बछ, जलाल जो राग, चपड़ी ऐं यकतारे जो बादशाह अलन फ़क़ीर पंहिंजे फन जो मुज़ाहिरो कंदो, बेहतरीन मलह मलाखो कंदा। पीउ एॾो प्यारो थी जो पीउ जे क़बर ते जलाल जो नाच बि नथो कराए, रुबीना जो राग बि नथो कराए, खदड़ा बि। पीउ एॾो प्यारो थी ऐं अल्लाह वारनि जी एतिरी लज बि नथी थिए। गुस्ताखी पाण थो करे, गार असांखे थो ॾे। ख़ुदा जे ग़ज़ब खां बेजान जो कान टुटी पई। अल्लाह जे करे पंहिंजे सालिह ॿारनि खे ॿीहर जहिड़ो करे न त अॻ में मुजावरनि जो घाटो भञंदा। त ज़ालिमो असां तव्हांखे इहो था ॿुधायो। जेकॾहिं तव्हां मञो था सभु कुझु त पोइ तव्हां करे कलंदर जी बास बासी आहे। मां चयो इहा बि वॾी चुक आहे। कंहिं चयो थी त कलंदर जी बास बासजे, अल्लाह त झले थो त बास रुगो मुंहिंजे बासे मुंहिंजे नाले ते बासियो। रब तो फरमाए इन्नमा हर्रम अलैकुमुल मैतता वद्दम वलहमल खिंजीर वमा उहिल्ल लिगैरिल्लाहि बिहि। सुभान अल्लाह। इस्लामी डाउनलोडिंग ऐं टेप कैसेट मेमोरी कार्ड में रिकॉर्ड कराइण जे लाइ यादि रखंदा सिद्दीक हैदर किताब घर, नज़द मेन गेट घिटी हाई स्कूल नंबर 2 शिकारपुर। राब्ते जे लाइ यार मोहम्मद शेख, मोबाइल नंबर 0301 3293 7